नमस्ते फैमिली। जय झूलेलाल। अॼु मुंहिंजे घर में फुल ताक़त वारी थाली ठही आहे। विटामिन मिनरल आयरन सां भरपूर न्यूट्रिशन थाली। ब्रोकोली, चणा, बीट, गजर। अचो ट्राई था कयूं। वाह, ॾाढी सुठी, मज़ो अची वियो, जबरदस्त, गजब। पापड़, थोड़ा चणा, गजब, हिकदम मज़ो अची वियो। बसर, गजर, बीट। त अगरि तव्हांखे मुंहिंजा वीडियोस वणंदा हुजनि त प्लीज़ लाइक कयो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो। मिलूं था अगले वीडियो में। टाटा, बाय बाय, जय झूलेलाल।